सिंध जे सुरीले रागी कंवर भगत राम जे जन्म भूमि जरवार शहर अस्पताल जी ज़बून हाली ते जरवार अस्पताल बहाल कमेटी तरफ़ां नए तरह सां अवाम जो ध्यानु छिकाइण लाइ एहतियात कयो पियो वञे। अस्पताल बहाल करायो, अमी गरीब आवाम बचायो। अस्पताल बहाल करायो, डीसी के ही अपील कई या पाण अची ॾिसी वियो वाह वियो वाह वियो वाह। 10 साल आहे कंहिंखे ख्याल नाहे, सालनि खां उजड़ियो पियो। जंहिंमें सूफ़ी रागिन सां गॾु सुर ऐं साज़ जे मधुर आवाज़ ते सभई माण्हू गॾु थी वञनि था ऐं एहतियात कंदड़नि जो मक़सदु संदन इन्ही आवाज़ खे सियासतदाननि ताईं पहुचाइण बि आहे। लेकिन हिन वक़्त ताईं कंहिं बि सियासतदान अस्पताल बहाल कमेटी जो सॾु नाहे वरनायो। इन हवाले सां एहतियात कंदड़नि सिंध TV न्यूज़ सां हिन रीत वीचार वंडीदे चयो त ये जो असो जरवार है एक पुरानो शहर है, तकरीबन लगभग इन की आदमशुमारी है जो असांजे एरिया में तकरीबन जो है तो 25 का 30,000 जी है। तकरीबन काफ़ी 10-15 साल का वठी जो अस्पताल है ख़राब जी सूरत में भी है, बंद की सूरत में है। बंद क्यों वेठा हैं इन करे चूंडियल नुमाइंदा जॾहिं भी इतने ईंदा हुआ उहे इहो ही असांखे कमेंट ॾींदा हुआ। असां इनके पैरस कंदासीं, इनके हीअं कंदासीं, अस्पताल ॾींदासीं। ॿियो त ठहियो पर असांखे जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि असांजे जेके जरवार जा उहे बि असांखे हिन टाइम ते न मिलिया आहिनि। तमामु हज़ारनि जे एहतजाज रोज़ जे बुख हड़ताल ते को नोटिस नथा वठनि। ख़ुदारा असां ज़िले इंतज़ामिया खे ऐं सिंध हुकूमत खे अपील कयूं था त असांजे हिन आम मसइले खे अवलियत जे बुनियाद ते हल कराए असांजे हिन मसइले खे हल करायो वञे। असां सिंध TV जे दोस्तनि जा थोराइता आहियूं। कैंप लॻल आहे, 5 ॾींहंनि खां वठी कैंप हली रही है। को भी तक जो चूंडियल नुमाइंदो इतने न पहुतो है असां वटि ऐं काफ़ी अरसे का वठी तकरीबन 2 महीना थी विया आहिनि। असां एहतजाजनि जी सूरत में पैदल मार्च वियासीं। जरवार शहर को वठी तकरीबन 18 किलोमीटर जो सफ़र है DC ऑफिस ताईं, असां उहो बि वियासीं। लेकिन असांजो को भी खड़ ते लितो न निकितो है। सो चूंडियल नुमाइंदनि के ऐं आला अमलदारनि के असांजो सिहत जेको आहे असांजो बुनियादी हक़ आहे, सो असांखे ॾिनो वञे। असांखे नाज़रीन ॾिसजे त कंवर भगत राम जे शहर वासियुनि जे दाहुन ऐं कूकुन सां गॾु सुर ऐं साज़ जो आवाज़ सियासतदाननि जे कननि ताईं पहुची सघंदो या न। ॿिए तरफ़ एहतियात कंदड़नि इहो बि चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं संदन आवाज़ खे न वरनायो वियो त हू सियासतदाननि जे बंगलनि ताईं वञी साॻी तरह नाद वॼाए संदन ज़मीर खे झंझोड़ींदा रहंदा। कैमरामैन उमर कुराई सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, जरवार, मीरपुर माथेलो।